पंहिंजा तहदीर ॿुधाईंदा हुआ। फरमाईंदा त सहाबे किराम अॼु मूंखे वेहण जे लाइ कोन मौक़ो मिलंदो, अॼु मां पंहिंजे अलीअ सां अलीअ जे घर वञी रहियो आहियां। हबीबन करीमन हजरत अली रज़ी अल्लाह ताला जे घर ॾे तयारी कई। हजरत अली खां गॾु खे गॾु वठी था अचनि। ईंदे ईंदे जॾहिं दरवाज़े पाक ते पहुता, फरमाइनि था त अली किफ़ अलल बाब, तूं दर ते बीह रह। अंदर पाण आया। काफी देर थी वई आहे। काफी देर खां बाद में मुंहिंजे महबूबन करीमन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जा सहाबी सगोरा रहंदा आया। ॾिसूं छा मामलो आहे। हबीब जे प्यारे अली सां जे वेही रहिया आहिनि। नबी साईं काफ़ी देर खां पोइ ॿाहिरि आया। फरमाइनि था सहाबियो हाणे भली अंदरि अचो, हाणे तव्हांखे मोकल आहे। सुभान अल्लाह चओ, वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह ते उशर कोन थो पवई। घणा माण्हू ॿुधूं ध्यान आहे उशर हलायो त मज़ो मटे आया की मां सुनी कोन आहे, सुनी उशर ॾींदो न क़ुरान मां सुनी कोन आहे। ही त हुयो उशर, पर जॾहिं दज्जाल आयो तॾहिं ॾिसूं त किथे थो बीह। पोइ छा चवंदो उहो त ख़ुदा ॼाणे। इमाम आली मक़ाम जे मुहबत वारा हजरत इमाम हुसैन जी घर में महबूबन जी आमद थी आहे। नबी साईं वरी ॿाहिरि आया, असहाबे किराम खे वठी अंदरि आया। हुसैन पाक खे मुंहिंजा सुहिणा हबीब पंहिंजे ॿाहुनि ते खणी आया, चुमियूं ॾींदा आया। अॻियां था चइजनि हली न असहाबियो अव्हांखे देरि न करायूं हा, पर हुसैन जे दीदार जे लाइ मलाइकनि जा टोला पे आया, कतारूं कतारूं करे पे आया। मूं चयो मलाइक दीदार करे बसि कनि त पोइ तव्हां ते दीदार कयो। वाह वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन, चओ सुभान अल्लाह। हाणे हजरत अली अर्ज़ थो करे महबूब मलाइकनि जा 360 टोला हा। ही इल्म आहे अलीअ जो, ही इल्म आहे त नबीअ जो इल्म छा हूंदो। इमाम फान अञा हबीबन जे हंज में आहे। साईं फरमाइनि था तव्हां सहाबी आओ, वॾी ॻाल्हि ॿी ॿुधायांव, क़िबला कहिड़ी आहे। फरमाइनि था तव्हां हींअर मुंहिंजे मलाइकनि जे टोलनि में जेके मलाइक आया हुआ, हिकिड़ो अहिड़ो मलाइक बि आयो हो जंहिंजे हथ नई बाहुनि में ज़ाहिरी त हथ बाहूं चइजनि, पर कुदरती पर जेके हुनखे मिलियल हुआ उन परनि में ताक़त परवाज़ ई कान रही हुई, उॾामण जी कुवत कान रही हुई। मूं वटि आयो त महबूब दुआ कर त अल्लाह ताला मूंखे उॾामण जी ताक़त ॾे। पुछो मां छाजे करे तुंहिंजी ताक़त मसरूब थी वई आहे। मलाइक त गुनाहनि खां पाक हूंदा आहिनि, तूं गुनाह त कोन कयो आहे। चई कि भला मूं गुनाह त कोन कयो आहे, पर मुहबत में मयार मिलंदी आहे, मयारूं मिलंदियूं आहिनि। मां अल्लाह ताला जी ज़ात बरका जा प्यारा हबीब चोथे आसमान ते रहंदो आहियां। हिकु दफ़े मुंहिंजी हेठि निगाह पइजी वई, हिकु इंसान मूं ॾिठो जंहिंखे हथ पेर कोन हा। मूं दिलि में चयो त हिनखे जीअण मां कहिड़ो फ़ाइदो आहे, हिनखे जीअण खां मरण भलो आहे। रब फरमाए तो मुंहिंजे बाने जो एब कढियो आहे। हा मां रब तोखां इहा ताक़त खसे थो छॾियां। जागो था, होशियार आहियो। अबाही किताब कच्छ मां निकिरी पियो आहे। सैयदना उवैस करनी जी सीरत ॿुधो थो न। हज़रत उवैस करनी महबूब जो आशिक़, जो नबी से फरमाया त क़यामत ते ॾिहाड़े रब ॿियनि खे चवंदो त जन्नत ॾे हलो, उवैस खे चवंदो त तूं बीही रह। मौला मां छो बीहां, रब चवंदो तूं चवंदो वञ त मां छॾींदो वञा। वाह वाह वाह। उन हज़रत उवैस जी सिंधीअ में अहवाल, सीरत, करामतूं, हदीसुनि में शान, उन जूं बरकतूं, उन जे मुल्क यमन जूं बरकतूं सभिनि में लिखियल आहिनि। ही तव्हां वेठा हुजो थो को बि न तालिब जे अॻियां फिरंदा 10 रुपया हदियो अथव हिन जो। रब करीम तव्हांखे तौफ़ीक़ ॾे। जंहिंखे न हुजे सो वठी पढ़े सलाद मुंहिंजे मुस्तफ़ा जो वॾे आवाज़ सां पढ़ो। वॾो आवाज़ कयो, वॾो आवाज़ कयो, वॾो आवाज़ कयो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम। बड़ा मिली पढ़ो, सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मद या रब सल्ले अला नबीना।
नबी से फरमातो न मलाइका अर्ज़ कयो, सुभान अल्लाह, मलाइका अर्ज़ कयो साईं हिन जे लाइ दुआ फरमायो। ॿिए मलाइका चयो, ॿियो त कोन कयो कि दिलि में चई त हिन खे जीअं न मां फ़ाइदो ॻाल्हायो, फ़ाइदो ॾाढा ॻाल्हायो कहिड़ो। असां तव्हां हिक ॿिए जा घणा था पकड़ूं, फलाणो अख खां हीअं, फलाणो पेर खां हीअं, फलाणो हथ खां हीअं, कंहिंजा एब न कढ। मां तोखां अर्ज़ करे पुछां त मुंहिंजे हबीब जा उम्मती इहो जन में अल्लाह ताला एब रखिया हा, वाकई हुनखे बाहूं बि न हुयूं, पेर बि न हुया, उन्हनि जे लाइ चवण खे बि अल्लाह ताला पसंदि न फरमायो। पर जेके बे एब आहिनि, जन में अल्लाह ताला एब रखियो कोन्हे को, गुनाह रखियो कोन्हे को, उन्हनि जी जेको गिला करे पंहिंजी सज़ा छा हूंदी हूंदी, ॾाढा ॻाल्हि हूंदी। सहाबे किराम, महबूब करीम जा प्यारा सहाबी हजरत अबू बकर सिद्दीक जो सुभान अल्लाह, हजरत उमर फारूक जो सुभान अल्लाह, हजरत उस्मान गनी जो सुभान अल्लाह, हजरत अली मुर्तज़ा जो सुभान अल्लाह, हसनैन सगोरा जो सुभान अल्लाह। जेको न इन्हनि प्यारनि जी वेही गिला करे उनखे त वॾे में वॾी सज़ा मिलंदी, वॾे में वॾी। अल्लाह ताला शल पनाह में रखे। ही महीनो मुहर्रम, हिन में इमाम अली मकाम जी शहादत आहे। हिन खां अॻु में ज़ुल्हज महीनो हो, उन में सोने उस्मान गनी जी शहादत हुई, हज़रत उमर फारूक जी शहादत थी आहे। पर वधीक मां न सिर्फ़ हिकु ई ॻाल्हि ॿुधायां, ॿुधंदो बाबा, अञा हलंदो टाइम, पोइ जॾहिं थकासीं तॾहिं हिक ॿिए खां हथ ॿधी मोकिलाईंदासीं, छो त 12 महीने जो जलसो आहे। वरी जेके जहिड़ा हजरत उस्मान चो सुभान अल्लाह, ॾाढा चो सुभान अल्लाह। अलीउल मुर्तज़ा बि नबीअ जो न्याणो आहे, तो उस्मान गनी बि नबीअ जो, ॾाढा चो नबीअ जो। हजरत उस्मान, हजरत अलीअ खे हिकु न्याणी आहे, उस्मान खे हिकु मिली गुज़ारे वई त महबूबन ॿी ॾिनी आहे। इन जे करे हिकु शायर छा चयो, तनवीर वफ़ा हक का निशान हजरत उस्मान। ॿुधण जो शेर अथव, ज़हन में विहारण जहिड़ो। तनवीर वफ़ा हक का निशान हजरत उस्मान, ईमान का दिल राहत जान हजरत उस्मान। अब तूं ऐं मां जेकॾहिं रोऊं, अखे मां ॻोढ़ा वहनि, जीजल मां ॻोढ़ा उघंदी, हो या न, पुनल पीउ ॻोढ़ा उघंदो, कपिड़े सां तूं साईंदो, पर उस्मान गनी जे अखियुनि मां ॻोढ़ा था वहनि त केरु थो चूसे। ॾाढा ॻाल्हायो, ॿुधो होर सां, तवज्जो ॾेई ॿुधो। सलाह सही मुंहिंजे मुस्तफ़ा में सल्ले अला हबीबना सल्ले अला मुहम्मदिन, बड़ो आवाज़ करो, सल्ले अला नबीना। तुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा अल्लाह जी ज़ात बरकाती बानी तुझी जीजल अम्मा खे। उस्मान गनी जा ॻोढ़ा केॾे थिएगा, अल्लाह जे बाने ॿुधायो, चथो कुरान में क्या जज्ब तेरे पाक लहू को, काफी है ये मंजर ये समा हजरत उस्मान। हजरत उस्मान गनी खुदा जी मोहब्बत में रोए पियो, कुरान अॻियां खुलियो पियो आहे, ॻोढ़ा कुरान जे पननि ते किरनि था त कुरान करीम चूसींदो थो वञे। उस्मान गनी जिब्रील कंहिंजा ॻोढ़ा उघंदो आहे, कंहिंजी जीजल मां ॻोढ़ा उघंदी आहे, कंहिंजो पुनल पीउ ॻोढ़ा उघंदो आहे, पर मां कुरान तोसां गॾु आहियां, जो मूं कुरान खे जमा करण वारो तो उस्मान गनी आहीं। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, हक चार यार, एॾे शान वारो उस्मान हिक दफ़े मिस्र जे मुल्क ॾे पियो वञे। हज़रत उस्मान गनी आई साहब काॾे पियो वञे, 7000 सहाबी साईं सां गॾु हुया। घणा था?
रस्ते में मंजिल थी रात रहियान अल्लाह जे सां बरकात जा प्यारा बान लो उस्मान गनी इमामत कराई सहाबन जमायत कई नमाज थी अज़ान थी रब जे ज़िक्र जूं तवारूं हली वन कुरान पाक जूं लोलियूं हली वन सुबह जो सफर करे अॻिते हलिया जान बचार ॾिहाड़ा गुज़रिया उन जे जहा ते मंजिल थी उन जे पाड़े में कब्रिस्तान मुकाम जिते कई माण्हू दफन थियल हुआ साईं अली अकबर शाह जो दरवेश को बादशाह अल्लाह जो प्यारो वनी उन मुकाम में वेठो कशफ हूंदो होसि कब्र वारनि खे ॾिसंदो त कहिड़े हाल में आहिनि हेॾे होॾे निहारे कोन थो पियो दिलि जो तवजो करे वेही रहियो आहे कब्र वारनि ते नज़र पई आहे निहारे त सभु कब्रनि वारा जन्नत में आहिनि राजा सुभान अल्लाह चओ ए बीठल बि सुभान अल्लाह चओ तव्हां फर्श ते सुभान अल्लाह चओ रब जा मलाइका अर्श ते सुभान अल्लाह चवनि तव्हां सिंध में सुभान अल्लाह चओ त मोहम्मद आशिक मदीने में सुभान अल्लाह चवनि नबी करीम अलैहिस्सलाम जे प्यारे बाने महबूब जे उम्मती निहारियो त जेके मुकाम में हा सब जन्नती आहिनि सभई रब जे रहमत में आहिनि पुछे त हमेशह मां वेंदो हा मुकामनि में के अज़ाब में के जन्नत में के जहन्नम में के छुटल के न छुटल अवां सभई कीअं जन्नती बणिया हो उन मुकाम वारनि मां कनि चयो दा ॻाल्हि ही आहे असांखे ॿियो त को अमल कोन हो के अज़ाब में हासी के छुटल हासी ॿ चार ॾिहाड़ा थींदा नबी जो साहब उस्मान गनी पारे खां लंघियो हो सुबुह जो पाण त वियो हलियो पर अल्लाह ताला जी हवा जो लॻी हज़रत उस्मान गनी जे कदम जी मिट्टी उॾामी असांजे मुकाम में आई रब जो जे मुकाम उस्मान जी मिट्टी वयासीं सभई जन्नती बनाए छॾियो अहिड़नि खे गाड़ियूं थो ॾी अहिड़नि जी गिला थो करी अरे मां ग़रीब न चवंदो मां पाकिस्तानी पुलिस कोन चवंदी वॾेरा कोन चवंदी पर कहार जो कहर वठंदी या ज़बान छिके जहन्नम में टंगी तई मलाइक अहिड़नि प्यारनि जी गिला न कर शान वारनि जी गिला न कर भलारनि जी गिला न कर मुहम्मदी दादिलनि जी गिला न कर मुस्तफ़ा जंहिंजे लाइ हथ खणे असां बि फरमाए थो हिकु दफ़े मां नबी पाक सां गॾु रहियुसि सुहमाणी खां गॾु तहज्जुद महिल गॾु फज्र जी निमाज़ थी वई आहे त पाण दुआ घुरंदा या अल्लाह उस्मान खां मां राज़ी हां तूं बि राज़ी थी मां राज़ी हां तूं बि राज़ी थी मां राज़ी हां तूं बि राज़ी थी हबीब दुआ था घुरनि साहबी फरमाए थो ख़ुदा जो कसम वो पान वेठा जिब्रील ही आयो जेतो रसूल करीम रब चेतो का गणती न कर अॼु खां पोइ समाज जे दफ़्तर में मलाइक गुनाह लिखंदा ई कोन वाह मुंहिंजा सुहिणा उस्मान वाह मुंहिंजे नबी सुहिणे जा न्याणा अकुलमंद ऐं सियाणा परेशान वारा सहाबी मुंहिंजे हबीब जा उम्मती ॻाल्हि किथां हली मलाइक आयो अच्छा यादगिरी परन में उॾामण जी ताक़त न आहे परवाह जी ताक़त न आहे हबीब सोना हथ मथे खणो साईं दुआ था घुरनि अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा महबूब दुआ तुंहिंजी शफ़ा मुंहिंजी पर जेको हथनि में हुसैन झलियो वेठो हुई इन जा नंढड़ा पाक हथ वठी हिन जे परनि ते घुमाराए त कमु सही थी वेंदो मता सुभाणे टे प्रकात ॿुधी केस ॿुधी को मुलो फाट खाए रब रहम करे हूं खुदा न थे सॼो करे सघियो बाक़ी अचे हुसैन पाक जा हथ लॻा तूं बि ॼट अरे वाकई ॻाल्हि सची थो करे चाहे जो को प्यारे पोइ केॾो बि धिके हलियो वेंदी रब हूं ई नथे करे सघियो छा जो वरी अचे इमाम हुसैन जा हथ लॻा मां पुछां थो ख़ुदा जा बाना ज़ुल्म ते न चढ़ अल्लाह जे क़ुरान खे पढ़ हज़रत याकूब जूं अखियूं रब सही करे सघियो थे या न जवाब ॾे तो यूसुफ सुहिणो छो थो पंहिंजी घरवारी कमीस मोकिले इज़हबू बिकमीसी हाज़ा फअल्क़ूहु अला वजह अबी यात बसीरा ये मुंहिंजी कमीस खणी वञो मुंहिंजे बाबे जे अखियुनि ते लॻायो त अखियूं रोशन थी पवंदियूं नबी ख़ुदा जो आहे याकूब सॻोरो बिन नबी आहे रब ते अक़ीदो उन्हनि जो बि हुयो तौहीद जा क़ाइल बि हुया ईअं ई रब खे चयो त मोला अखियूं सिधियूं करीस त बि करे सघियो थिए पियो इनकार त कोन्हे को
पर यूसुफ ने फरमायो त ख़बर पए त नबी पर नबीअ जी कमीस लॻंदी आहे त बि उज़र वारा सजा थी वेंदा आहिनि। क़ुरान शाहिद आहे। बीबी मरियम साण खे ईसा पुट जो रब ॾे, हज़रत ईसा जो ॼाओ बीबी साण उञ लॻी ॾाढी, काॾे वञे कंहिंखां पाणी घुरे, हिकु लॼ पई थिए त मुड़ुसु आहे कोन, पुट ॼमी पियो आहे। हाणे पुट ॼमंदा अथव, हल पुट, बाप नहीं बेटे मौजूद हैं, हाणे बि ॼमंदा आहिनि, पर रब पनाह में रखे। हज़रत ईसा क़ुरान करीम जे शाहिदी सां रब जो मुक़द्दस ई प्यारो नबी आहे, उलुल अज़्म पैगंबर आहे। हज़रत ईसा ॼाओ अमर परेशान आहे, किथां पाणी पिया, कंहिंखे चवां पाणी जे लाइ, कंहिंखां पाणी घुरां त अंदरां आवाज़ आयो, गलती न कर, परेशान थी, पानी ॾियण आयो। अल्लाह जे प्यारी बानी, रब जी ज़ात बरकत, इबादत गुज़ार बानी, पानी पीतो आहे, वरी ख़ासि थी आहे त कुझु खावां, सॼो ॾींहुं बुख ते रही आहे। अल्लाह ताला फरमायो पंहिंजे प्यारे नबी ईसा जे ज़ुबानी या मलाक सगुर इल्हाम कयो, आओ बीबी मरियम, बुख जी ज़रूरत कान्हे का, जंहिं खजीअ जे थुड़ ऐं बुंड जे भर में वेठी आहीं, ॿार बि कोन्हे, टारियूं बि कोन्हे, बूर बि कोन्हे, खजी बि कान्हे का, आहे त सरासर थुल्हो बुंड, पर इन खे लोॾो ॼण तुंहिंजो कमु आहे, खजूर केराइण मुंहिंजो कमु आहे। अल्लाह अकबर। हबीब दास को जेकॾहिं अल्लाह ईअं ई खजीअ मां थुड़ मज़ा बुंड मां खजूर कढे त नथो कढी सघे? जवाब ॾाढा ॾियो। ए अक़ीदा अथव, दलील यादि कयो, वात पटूर थियो। सुहिणे हबीब जा आशिक़ो, रब कादिर हो, बुंड मां बि कढी सघे थो, पर चए थो हुज़ी इलैक बिजिज़े नख़्ल, मरियम पैदा त मां थो कयां, पर हथ तूं जो हुजे त ख़बर पए त मुंहिंजे बाननि जे हथ में बि बरकत आहे, कपिड़े में बि बरकत आहे, कदम में बि बरकत आहे। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो मिसाल दलील आहे, हज़रत बीबी मरियम जो मिसाल दलील आहे, हे वॾो दलील आहे, जेको न मञे सो ज़लील आहे। आओ या न? अॼा ॻाल्हि आहे। सैयदना इमाम आली मक़ाम जे हथनि में अल्लाह ताला शिफ़ा रखी आहे, बरकत रखी आहे, मुस्तफ़ा करीम जो प्यारो आहे, शान वारो बचिरो आहे। उन मलाक सगोरे जे मुक़द्दस परनि ते हथ लॻी विया आहिनि त परवाज़ कंदो, रब जा शुक्र कंदो, महबूब जो दुरूद पढ़ंदो, हलियो वियो आहे। इहा आहे हज़रत हुसैन जो सुहिणो हुसैन, शान वारो हुसैन। तॾहिं ख़ाजा अजमेर शेर पे पढ़ूं त सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हक्का के बिना इला इलाह हस्न हुसैन। सिर दी नहीं, छाड़े नहीं, यजीद जे हथ में ॾाढा ॻाल्हि आहे, यजीद जे हथ में हथ, ऐं तुंहिंजो हथ भंग में, सुल्फी टंग में, कंठो कुल्हे में, कुंदरी हथ में, टेटी टोपी मथे, रंगी पो टोपी मथे ते, अधु मथो मुछूं मैदान लॻियूं पयूं आहिनि। अरे छा थो चईं? वुज़ू कयो त जे तेरहं ॾींहं तरी कोन कयो, खिलो न, इन मुस्लमान जी रहबरी कर, इनखे वेही सम्झा त जे हुसैन सुहिणे जी मुहबत अथई त हुसैन भंग खां परे आहे या न? ॻाल्हाए, शराब खां परे आहे या न? बदमाशी खां परे आहे या न? परावन बच्चन जे तकड़ खां परे आहे या न? परान न्याणियुनि जे निहारण खां परे आहे या न? उघारे थी रहण खां परे आहे या न? ज़ैनुल आबिदीन सुहिणो थो फरमाए त मुंहिंजो दिल बर्बाद हुसैन जॾहिं करबला जे मैदान में परेशानी हाल में हो, तॾहिं बि 3000 नफ़ल पढ़िया हुई। अला घणा नफ़ल? वॾे आवाज़ सां ॻाल्हाए, घणा नफ़ल?
खुदा जो कसम तरहुम रुकन सुजदन यबतहून फदलन मिन अल्लाह वरदवाना। ॾिसंदे त रुक में हूंदा, ॾिसंदे त सजदे में हूंदा, रब जे ज़ात बरकात रज़ामंदी जा तालब हूंदा। एॾा प्यारा मुंहिंजे हबीब करीम जा बचड़ा आहिनि। इमाम सुहणो नझड़ो आ सतूं ॾिहारो छो। अब कहिड़ा ॻाइण आया हा? ओ मुरीदो नालो तो वठो, हिकिड़े फनकार जो नालो खणो, लॼ नथी थिए। और तूं मर्द टोलनि जा टोला धणनि जा धण काॾे वॼी वॼा थी थिए, भॼी भॼा थी थिए। कल टे ॾींहं अख़बार में आयो आहे त 3 मायूं कलंदर हज़ार तां खजी वयूं। हिम्मत छो कोन कजूं? जे मुल्सन में इहा हिम्मत हूंदी त इहो ई थींदो न। किथां जो हुकुम आहे त धननि जा धन वठी मथां अघाड़ा धिका खाओ बुज़ुर्गनि जे मज़ारनि ते, जंहिंखे निमाज़ जी ख़बर न आहे, रोज़े जी ख़बर न आहे, दीन जी ख़बर न आहे, मुक़ाम ते वञे त अम्मा ख़ातून जन्नत जही वञे, जेका बाबे मुस्तफ़ा जे मज़ार ते अचे चए थी बाबा तंदरा जी अचे, जी मुंहिंजी मिठड़ी अम्मा। धन जा धन न निमाज़ न रोज़, बस विच ते वेठो आहे दुहिल वारो चाचो। हीअ हिन सां सिर पियो थो वञे, डट सन घणे ॾींदे न यार भला कुझु छॾ झूठ कर। छो कि ॿारनि जो ख़्याल थी पियो आहे, ॿार जहन्नम में हलंदई, ए ॿार तबाह कंदई। ज़ाल मदीने वारे जे न्याणी ख़ातून जन्नत जे तरीक़े ते हलायूं, न्याणियुनि खे उन जे तरीक़े ते हलायूं, अमरनि खे उन जे तरीक़े ते हलायो। ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जा उम्मती जो हज़रत इमाम हुसैन जो सतूं ॾिहारो थियो आहे। नबी पाक जी ज़ात बरकात पाण अक़ीक़ो करायो आहे, मथे जा वार लहराया आहिनि, चांदीअ में तोरा ख़ैरात कई आहे। हबीबनि छा कयो? अक़ीक़ो। इहा ॻाल्हि वञे वई कान, न न मां सम्झी वियुसि, छो त वरी पंहिंजे गिरेबान में निहार त मां बि सुभाणे ॾींदुसि, पोइ ख़ुदा ख़ैर कंदो, अलाह छा थींदो। हबीब करीम जी ज़ात बरकात उम्मती हो, हबीबन करीम जे बचड़े 7 ॾींहं अक़ीक़ो थियो आहे। ऐं होॾे आलिम वेठा आहिनि, मूंखे कंहिं बि किताब में नज़र कोन आयो आहे त इमाम हुसैन सुहिणो क़ुरान करीम कहिड़े उस्ताद वटि पढ़ियो आहे। अबा मौली साहब हो अथसी को नालो यादि? ॻाल्हायो, छा ॻाल्हायो? ॿुधो छा था? हा या न कुझु त चओ। मां अर्ज़ कयां मूंखे नज़र न आयो आहे, थी सघे थो कंहिंखे नज़र अचे त ॿुधाए, न त मुंहिंजो अक़ीदो आहे त मां ख़ातून जन्नत जंड हलाईंदी हुई, रब जो क़ुरान पढ़ंदी हुई, अखियुनि मां ॻोढ़ा ॻारींदी हुई, ख़ातून जन्नत क़ुरान पढ़ंदी वेंदी हुई ऐं करबला जे शहीदनि जो सरताज यादि कंदो वेंदो हो। हुसैन हाफ़िज़े क़ुरान, आलिमे क़ुरान, कारी क़ुरान, मुफ़स्सिरे क़ुरान, मुहद्दिसे आज़म बे इंतिहा ऐं शमशान बे बयान। इमाम अली मक़ाम वॾो थींदो वियो आहे, 3-4 साल जी उमिरि थी आहे, ॿार हलंदा आहिनि, डुकंदा आहिनि, डोड़ंदा आहिनि। हिकु दफ़े हज़रत इमाम हसन साईं घर में वेठो आहे, हज़रत इमाम हुसैन घर मां निकिरी वियो आहे, काफ़ी देरि थी वई आहे। इमाम हसन खे अम्मा फरमाए हुसैन खे ॻोल्हिया त किथे आहे? हलंदा ईंदासीं अॻिते जेसीं ते हली सघियासीं। इमाम खे ॻोल्हिया, हज़रत इमाम हसन चयो अम्मा हाज़िर। ॿाहिरि निकिरी आयो, कंहिं घर में कोन्हे को, कंहिं मस्जिद में कोन्हे को, कंहिं मदरसे में कोन्हे को, कंहिं सहाबी जे ओताक ते बेशक ते कोन्हे को। ॻोल्हे ॻोल्हे हज़रत इमाम हसन वरी ॿाहिरि निकिरी आयो। चयो सुभान अल्लाह, ॾाढा चयो सुभान अल्लाह। सलात पढ़ो, सल्ले अला हबीबना, सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद। बड़ो आज को सल्ले अला करीमना। इमाम हसन सुनो गोलींदे हिकिड़े बाग में आयो आहे, मदीने जा बाग सुभान। उते हुकूमत जी हूंदी आहे बंदिश त सुन्नी मौलवी तकरीर न कनि। पोइ मूंखे सुन जमायत वारा महबूब जा आशिक
वठी वेंदा करें बागन ते, एकरे पासे मदीने जे पखियुनि जूं ॿोलियूं, ॿिए पासे मोहम्मद मुस्तफ़ा जे शान जूं ॿोलियूं, हक़ जूं ॿोलियूं, सच वारनि जूं टोलियूं, दुश्मननि ते गोलियूं। चओ सुभान अल्लाह, राजा जो सुभान अल्लाह। मदीने शरीफ जे हिकिड़े बाग में हज़रत इमाम हसन आयो, हेॾे होॾे निहारे, चओ तो हसन हली हली थकिजी पियो, ख़बर न आहे त हुसैन किथे आहे। इहा ॻाल्हि पंहिंजे मुंहुं सां करे निकिरी वेंदी आहे। साईं जो चवण त हुसैन किथे आहे, त उन भर में का हरणी बीठी ही, ॾेर हरणी, हीअ भली आहे ही चरणी, हाँ नेठ तो ही मरणी, पर दीदार करे दिल ठारे वई, अंदर उजारे वई। इमाम हसन रे भॼी आई, साईं छा खे था ॻोल्हियो, कंहिंजी तलाश आहे? पाण फरमाइनि था त मुंहिंजो भाउ हुसैन सुबुह जो घर मां निकिरी आयो आहे, उनजे तलाश में निकितो आहियां, उनखे पियो थो ॻोल्हियां। अल्लाह जे ज़ात बरकात जी कुदरत। हरणी चए थी साईं साम्हूं जेको घर आहे हिकिड़े यहूदीअ जो घर आहे, उनजो नालो सालिह आहे, उनजे घर में हुसैन वियो आहे, वेठो आहे, तूं उनखे सॾु करे पुछीसि, जे मञे त ठीकु आहे, न मञे त मां हरणी शाहिदी ॾियण जे लाइ तयार आहियां। हज़रत इमाम हसन ओॾे घर जे साम्हूं आयो, सॾे थो आओ यहूदी, जाॻो था, ॾाढा ॻाल्हाए, छा थो चढ़े? ओ ॿियो दफ़ो ओ यहूदी, ॿ टे सर जो कई त अंदरां कावड़जी पियो, यहूदी कावड़जी, केरु त यहूदी यहूदी करे नालो वठी सॾे, हा फलाणा फलाणा यहूदी ठहियो, निकिरी आयो, चई केरु आहीं? साईं जो छा थो चईं? चई केरु? फरमाए थो मां शेरे ख़ुदा जो शेर। चओ सुभान अल्लाह। वाह हसन मुजतबा सईदुल असखिया राकिबे दोशे इज्जत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत, बड़ो आवाज, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में आलो सालिह, मूंखे सालिह करे सॾु करी हा। साईं फरमाए थो मूं हसन जी ज़ुबान पाक आहे, जंहिं ते मुहम्मदी लिब लॻंदी आहे, असीं नाने करीम जे ज़ुबान खे चूसींदा आहियूं, जे ॿार खट मिठो चूसींदो आहे, हिन ज़ुबान ते कूड़ कॾहिं बि न ईंदो। यहूदी सालिह थी नथो सघे। सालिह माना रब जो भलो मानू न, तूं कीअं सालिह आहे जो मां तोखे सालिह चवां? नाला किरोड़ रखी सालिह नाही नाही, तूं सालिह तॾहिं थींदे जॾहिं मुंहिंजे मिठे मुहम्मद जो उम्मती थींदे। मुंहिंजी ज़ुबान कान ही, तुंहिंजी कान ही, हसन पाक जी पाक ज़ुबान ही, बसि साईं जो चवण देर आहे, हुनजो कलम पढ़ण देर आहे। साईं मुंहिंजे घर लड़ी हल, इमाम साईं अंदर आयो आहे, ॿई भाउर मिलिया हल, दुआऊं कनि था था, हाणे ॿाहिरि निकितो आहे, हिकिड़े हथ में हसन जो हथ आहे, ॿिए हथ में हुसैन जो हथ आहे। वाह वाह सालिह तुंहिंजा भाग जो मुंहिंजे मुहम्मदी प्यारनि जे चंबे में चंबो मिलायो पियो अचे। अल्लाह अल्लाह या रसूल अल्लाह, हक़ चाया जवाब जो सुनियो, जे हसन पाक हुसैन जे चंपे में चंपो मिलियल आहे, ॿियो भाग वारो आहे? ॾाढा ॻाल्हायो। जंहिंजे चंबे में सुहिणे मुहम्मद जो चंबो आहे, ॾाढा ॻाल्हाए, वॾे आवाज़ सां ॻाल्हाए। मुझे महबूब जी हदीस आहे, मिशकात शरीफ में मौजूद आहे। नबी सिंह चवनि था हिकिड़ो हथ हज़रत अमीर उमर सां आहे, ॿियो अबू बकर सिद्दीक़ सां आहे, ॿिन्ही सां मदीने जो साईं चंबो चंबे में मिलायो पियो अचे। असहाब इकराम निहारे चवंदा वाह वाह मुंहिंजा सुहिणा हबीब, वाह जो प्यार आहे। पाण ॿिन्ही असहाबनि जे चंबनि खे मथे खणनि था, फरमाए साईं मथे खणी सॼी दुनिया जा माण्हू ॾिसण। हा कज़ा नुबअस यौमल क़ियाम, ऐं मुंहिंजा सहाबियो रुॻी दुनिया में चंबा मिलियल किन्हे के कबर मां उथंदासीं त बि चंबा चंबन में हूंदा।
वो जे सालिह भाग वारो आहे जंहिंजो हसन हुसैन जे हथ में हथ आहे त सिद्दीक़ ऐं फारूक भाग वारा आहिनि जंहिंजो मिठे मुहम्मद जे हथ में हथ आहे या न। इमाम हसन हुसैन ॿिन्हिनि वठी आया सिधा हबीबनि जे दरबार में पुछो काॾे रहो कि बिला जंग करण जहिड़ा अञा कोन थिया आहियूं न ढिरा आहियूं पर महबूबा तुंहिंजे दीन जी ख़िदमत कयूं पिया काफ़िरनि खे कलमा पढ़ायूं पिया बेदीननि खे दीन ते आणियूं पिया तव्हांजे मुहबत जा मज़ा माणियूं पिया रब करीम नवाज़ियो आहे अव्हां जिहाद कराईंदा रहो असीं बेदीननि खे वराईंदा रहूं तुंहिंजे मुंहिंजे पुट खे रब हा तौफ़ीक़ करे आमीन चल पर ख़ुदा करे जो कोशिश कयूं पर उथंदे चंदे पुट ही बटन फेराईंदे त पोइ फलाणी फिल्म ईंदी हाँ वो डाची दह तोदी ये तो सेखारियसि तो घारी फिल्म ॾिस त पाण घारो थी बीही रहंदो सबक होॾे जेको मदीने वारे ॾिनो आहे जेको सुहिणे नबी ॾिनो आहे जेको सिद्दीक़ फारूक उस्मान गनी ॾिनो आहे जेको शेर ख़ुदा हैदर करार ॾिनो आहे जेको हसनैन करीमे ॾिनो आहे चओ सुभान अल्लाह एॾे शान वारा हाणे सिर्फ़ हज़रत हुसैन ते अचूं छो त इमाम हसन साईं जो मौज़ू जुदा हलियो जो उन जी ज़हर जे ज़रिए शहादत थी आहे हुसैन जो शान बि अजीब आहे हुसैन जो इम्तिहान बि अजीब आहे भला कुछ जिक्र जी बहारी अचो सब क्यों अल्लाह 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 बड़ो आवाज अल्लाह अल्लाह सुने हबीब करीम अलैहिस्सलाम जा उम्मतियो हजरत इमाम हुसैन जो जुदा शान बि किताबनि लिखियो आहे हिकु अहिड़ियूं रिवायतूं जिन में ॿई भाउर गॾु आहिनि हिकिड़ा अहिड़ा वाक़िया जिन में अकेलो अकेलो भाउ आहे हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन सिबतुम मिनल अस्बात हबीबन फरमायो हुसैन मूं मां आहे मां हुसैन मूं आहियां हुसैन मुंहिंजे ॾोहिटनि में शान वारो ॾोहिटो आहे अबा जवाब ॾाढा आवाज़ वॾो छो थो तव्हांखे चवां ही टेप रिकॉर्ड सॼी सिंध में वेंदा पोइ कॾहिं कॾहिं वरी खंघी चवंदा न मौलवी तो पर माण्हू कोन हा अरे जिते मदीने वारा जे इश्क जी शमा बरंदी आहे किरोड़े परवाना ईंदा मुहम्मद आका जे इश्क जी शमा हुजे पोइ छिकजी ख़लक ईंदी आहे छिकजी ईंदी आहे नबी करीम जो प्यारो हज़रत हुसैन एॾो त प्यारो आहे अल्लाह ताला जे हबीब फरमायो हिकु दफ़े पंहिंजे प्यारे हुसैन खे कुल्हे ते था रखनि निमाज़ शुरू आहे छा आहे अबा छा अचे थो नालो चवण नालो ई विसरी आहे मुस्लमान खां निमाज़ शुरू आहे हज़रत इमाम हुसैन अल्लाह जो प्यारो आहे निमाज़ी बानू आहे नबी पाक जी ज़ात आहे बरकत निमाज़ में हल इमाम आली मक़ाम महबूबनि जे पाक पुठीअ ते अचे वेठो आहे वाह वाह हुसैन तुंहिंजो मुसलो वाह वाह हुसैन तुंहिंजो महबूब सजदा था कनि मदीने जे मिटीअ ते हुसैन सजदो पियो करे मुस्तफ़ा जे पुठीअ ते वाह हुसैन तुंहिंजी निमाज़ निमाज़ी आहे गाज़ी आहे रब हुन सां राज़ी आहे काफ़ी देर खां पोइ पाण मथो मथे खयूं हुसैन हेठि लथो आहे पुछो थो वञे हबीब ही छा आहे पाण सम्झनि था जॾहिं हुसैन मुंहिंजे पुठी पाकत जे वेठो जिब्रील कन में पहुची अर्ज़ कई या रसूल अल्लाह रब थो चवे त जेसीं राज़ी थी न लहे तेसीं न लाहिजांसि हलंदे हलंदे महबूबन करीमन जा उम्मतियो जॾहिं नबी साईं दुनिया तां ज़ाहिरी बुरको मटायो त हुसैन पाक जी हसन सोहने जी उम्र घणी हुई हा हा भींग थी वई 7-8 साल उम्र घणा बा
7-8 साल मिरा हिकिड़ो 3 सन में हिजरे में आहे, ॿिए में आहे, चौथे में आहे, ईअं साल अॻु बॻाइनि, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। 7 या 8 साल उमिरि आहे कंहिंजी इमामत सनाई, ॾाढा ॻाल्हाए इमामत सनाई। ही त ॿई दिल बरहा नंढड़ा, हिकु हज़रत अली मुर्तज़ा आहे वॾो, भला जे ॿिया सभई सहाबी न मञी दे त पोइ दुनिया ते इस्लाम खे कंहिं हलायो, कुरान खे कंहिं हलायो, मुस्लमान कंहिं बनाया। मुंहिंजे मुस्तफ़ा जे सहाबनि जूं कुर्बानियूं मञणियूं पवंदियूं, मञणियूं पवंदियूं, मञणियूं पवंदियूं। केॾो बि सोर लाई मां रब जी ज़ात जे महिरबानीअ ते नाज़ कयां थो, तकबर नथो कयां, वॾाई नथो कयां, फ़ख्र नथो कयां। क़यामत ताईं को बि साबित करे न सघंदो त सहाबी मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़लति हा न सही हा। सही हा, सभु चओ सही हा। हबीबन करीमन जी ज़ात हिन दुनिया खे साहरी अलवदा चई। मोल मुस्तफ़ा खे न चइबो, चओ मोल वॾो आवाज़ करे चओ, छो त खोर निकिरी पिया थई बिस्तरा ॿधी। चलेंगे एक चिल्ला देनी, बस चिल्ला। तो वरी ॿुधो त चिल्लो जो खाइबो आहे न, जीअं वारो हो आहे। कोई क्या में खणी छापो हयूं त आज़ाद शेर हीरो न पई निकिरे। तबलीग करते हैं, तबलीग। हिकिड़े पासे हीरे ॿिए पासे नसवार, हाणो खणी त बूथी ख़राब। हेलो से कर मता चकर में अची क़यामत जे ॾिहाड़े रब चवंदो त मां रब आहियां, पर जेसी मुस्तफ़ा जन्नत जो दर न खोलींदो, न खोलींदो मां। महबूब न चवंदो न छॾींदो मां, मुस्तफ़ा सजदो न कंदो कुझु न थींदो। हा मता भुलिजी पवी हबीबन करीम जा उम्मती आओ। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अॼु बि ज़िंदा आहिनि। छा आहिनि? सभु चओ बाबा ॿाहिरां छा आहिनि? हथ मथे खणी चओ ज़िंदा आहिनि। नबी करीम कीअं ज़िंदा? जीअं गार में सिद्दीक़ सां गॾु हो, मेराज में नबियन सां गॾु हो, खातून जन्नत अम्मा सां गॾु हो, निमाज़ पढ़ाईंदे हुसैन खे कुले खणण महिल गॾु हो। जीअं उन वक़्तु नबी ज़िंदा, अॼु बि अहिड़ो ई ज़िंदा ज़िंदा ज़िंदा। सभु उलमा ईअं लिखी विया, अॻियां जेके बि उलमा सभु लिखी विया आहिनि। हाणे अचे चाचा पैदा चाहनि, न जहिड़ो वरी कीअं हूंदो पर पढ़िया छा जो मर गया मरदूद न खत्मा न दुरूद। ही नबियन जो भी नबी आ, पैगंबरन जो भी पैगंबर आ, रसूलन जो सरताज आ, साहबे मेराज आ, लोला कोन जो डाज आ। हर उम्मती तोरे नबी मिठे मोहम्मद जो मोहताज आ। जो मोहताज आ, चओ मोहताज आ, चओ मोहताज आ। अरे वडेरा, अरे आफीसरो, अरे पीरो, जे मोहम्मदी दर खे छॾियो त तबाह थी वेंदो। मुस्तफ़ा सां को सहारो आहे ई कोन, को सहारो, को सहारो कोन। हबीब सुहिणा दुनिया खे ज़ाहिरी इंतकाल करे अलविदा चई विया। हा हा सैयदना सिद्दीक़ अकबर जी खिलाफत आई आहे। अब अबू बकर सिद्दीक़ साईं वक़्त में हज़रत अली साईं हो, ॻाल्हायो वो नाहक ते हो त लड़े हा, विढ़े हा, मैदान में अचे हा, न आयो। सैयदना अमीर उमर जे दौर में हुयो हज़रत अली, 2 साल ऐं कुछ महीना हज़रत अबू बकर जी खिलाफत आ। उन खां पोइ अमीर उमर जी खिलाफत आई। हलंदे हलंदे जन हज़रत अमीर उमर जे खिलाफत आख़िरी ॾिहाड़ा था। अमीर उमर पंहिंजो लश्कर ईरान मोकिलियो आहे। किथे मोकिलियो? तरतीब सां सम्झाईंदो तो हलां, ख़ुदा करे त सम्झो, पकियूं ॻाल्हियूं कयो। हज़रत अमीर उमर जे खिलाफत में ईरान ॾे लश्कर वियो। जुमे जो ॾिहाड़ो आहे। अमीर उमर मिंबर ते ख़ुतबो छो पढ़े मदीने में। मदीने में खुतबो पढ़ंदे, खुतबो तो वांगुरु मांगुरु ॾिसी कोन पढ़ंदो हो, पर यादि पढ़ंदो, इरशाद कंदो हो, तकरीर कंदो हो। माण्हुनि ॾे निहारे पियो, नज़रूं माण्हुनि ॾे आहिनि, जमायत ॾे आहिनि, ऐं ओचितो फरमाए थो
या सारियतुल जबल, या सारियतुल जबल, या सारियतुल जबल। वरी अॻिते ॻाल्हियूं शुरू थी वियूं। पुछण लॻा पाण में सहाबी त कंहिंसां थो ॻाल्हाए। ख़ुतबो पूरो थियो, नमाज़ पूरी थी। पुछंदासीं असहाबी सारियत खे सॾ पे कई, उहो त हिते कोन्हे को, कंहिंसां थी ॻाल्हाई? पाण फरमाइनि था ईरान में सारियत जंग पियो करे, मां उमर मदीने में तकरीर वेठे कई, मुंहिंजी तहां ॾे बि नज़र ही, ईरान ॾे बि नज़र ही, विच ते कई जबल पहाड़ हा, उमर जी निगाह जबलनि मां पहाड़नि मां लंघे वेंदी आहे। उन असहाबी सगोरे खे बेफ़िक्रो थियो बीठो, दुश्मन पुठियां पे आया, मूं हकल कई मां त पुठियां था अचनि, ख़्याल कजां मुंहिंजा ज़बान जा आवाज़ मुंहिंजे निगाह जो कमाल हो ऐं सारियत जे ॿुधण जो कमाल हो। मूं मदीने मां सॼो हुन ॿुधो, घुमरी जो ॾे त ईरान खे मारे मुहम्मद करीम जो उम्मती बनाया। तारीख़ूं त पढ़ो, किताब त पढ़ो। ईरान वारनि खे कलमू पढ़ायो आहे त उमर पढ़ायो आहे, इस्लाम पहुचायो आहे त उमर पहुचायो आहे, ईमानी दौलत पहुचाई आहे त उमर सोने पहुचाई आहे, अल्लाह जो पैगाम पहुचाया त अमीर उमर पहुचायो आहे। जॾहिं जंग थी आहे, मुल्क फतह थियो आहे, ईरानी बादशाह खे मरी के भॼी विया। ईरानी बादशाही खानदान जो बादशाह जूं बनियाणियूं हल, हिक जो नालो कज़बानो आहे, ॿिए जो नालो शहरबानो आहे, उहे ॿई कैदी थी मदीने में पहुची। जागो था, बस में वञणो आहे दौलतपुर त नवाब वली खां टपी थो वञे। अरे यार उस्ताद 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 बीजा बीजा, अरे छा थी? कि लहरों दौलतपुर हो, पर चाड़ी का ॾिठई न बस में, गिग पई गरेस बस ॿुॾी वियो। उस्ताद उस्ताद बीजा, हाय हाय मुंहिंजा गैरतमंद, खुदा हया ॾे, इन बस में तुंहिंजी मुंहिंजी अम्मा हुजे, तुंहिंजी मुंहिंजी न्याणी हुजे, तुंहिंजी मुंहिंजी मां हुजे, त छा गैरतमंद हा ॻाल्हि क़बूल कंदो त ॿियो निहारे? ॻाल्हि क़बूल कंदो? वॾे आवाज़ सां ॻाल्हायो। मुंहिंजे इमाम हसन हुसैन जी जवानी शुरू थी आहे, इब्तिदा जवानी आहे, फूह जवानी आहे। ईरानी बादशाह जूं बनियाणियूं पहुतियूं आहिनि मदीने में। हज़रत अमीर उमर जे ख़िलाफ़त जो दौर आहे, हाकिमियत अमीर उमर जी आहे, हुकूमत उन जी आहे, ख़िलाफ़त उन जी आहे, अमीर उहो आहे। जीअं जो बादशाही न्याणियूं पहुतियूं, हज़ारे मुस्लमान सोचण लॻा यार मूंखे मिले त मां शादी कयां। के दरख़्वास्तूं खणी आया, के सिफारिशूं खणी आया, के मिनथूं करण लॻा। मुंहिंजे अमीर उमर फरमायो यादि रखो, औ मदीने वारो औ असहाबन जा फर्जंद औ असहाबी सगोरा, ही बादशाह जूं न्याणियूं हल, को बि तमा न रखे, लालच न रखे, ही शहजादियूं आहिनि। ही मां मिठे मुहम्मद करीम जे शहजादन हसन ऐं हुसैन खे परणाईंदुसि। कंहिंखे बि परणाए इमाम हसन खे? ऐं ॾाढा जवाब त ॾे, इहो दुश्मन हो, इहो मुखालिफ़ हो। तूं त कंहिंखे सिगरेट अधर बि तिरियूं हणी खांदे पर ते पढ़े जो अचा। मुंहिंजे महबूब जे कुर्बानी खे निहार, अमीर उमर जे प्यार खे निहार। शादियूं थियूं आहिनि हसनैन करीमैन जूं। हज़रत हबीब करीम जे प्यारे अमीर उमर जी शहादत थी आहे, उन खां पोइ उस्मानी दौर आयो आहे, उन साईं जी शहादत थी आहे, उन खां पोइ अली साईं आयो आहे, उन जी शहादत थी आहे, उन खां पोइ हसन साईं आयो आहे, उन जी शहादत थी आहे। हाणे यज़ीद ज़ालिम पलीद बेदीन अची वेठो आहे तख़्त ते। उन जे दौर में मसइलो इहो हो त इन जी बेअत कजे या न कजे। हेॾे निहारियो बाबा, तव्हां छा चवंदा आहियो त कुर्सीअ जी बुख आहे, चवंदा आहियो न बा? ॾाढा ॻाल्हायो। कुर्सी वठण जा मक़सद हूंदा आहिनि ॿ, या दुनिया, पुट तूं माच करे वेह रहियो, वेह बस। ॿ मक़सद हूंदा आहिनि, या दुनिया या दीन। ॻाल्हि या दुनिया, जवाब ॾियो या दुनिया। तव्हां हिते चकर खाईंदो तव्हांजो दिमाग़, दीन वरी। मां अर्ज़ कयां त जेकॾहिं दीन ते माण्हू सोचे त कुर्सीअ मां दीन जो कमु वठे, बेनिमाज़ीअ खे निमाज़ पढ़ाए, ज़ानीअ खे संगसार कराए, कातल खे क़त्ल कराए, चोर जो हथ वढराए, बदमाश खे सज़ाऊं ॾियारे, आहे या न?
ॾाढा ॻाल्हायो असां वटि ईंदा आहिनि फ़ैसिला ओ सही मां त कोन मञींदुसि अबा नथो मञी त वञ भला पर जे कुर्सी हुजे त न मञण वारो ई चवंदो मां नथो वञा जे कुर्सी वठे थो इन जे लाइ त मां मुहम्मदी दीन जी ग़ुलामी ॾियां मुस्तफ़ा जे शरीयत जी ख़िदमत कयां त पोइ कुर्सीअ ते वेहण बि इबादत ॻाल्हि छा आहे पर जे वठे थो त पर माल चट कयां मैदान ई पट कयां जेको मिले खाई झट कयां त पोइ कुर्सी कम जी न आहे कुर्सी गहले जहन्नम में हणंदी हाणे यज़ीद कुर्सीअ ते आयो लाइक़ न हो बेदीन हो शराबी हो ज़ानी हो हिक दफ़े मोरे में तकीर के 2-3 साल थींदा उते जो हिकिड़ो वहाबी साहब बिगड़ी पियो तकीर खां पोइ आयो मौली साहब सलाम अलैकुम मुंहिंजो मालेकुम सलाम हा न तोते न पढ़े चेतो तकरीर में चयो त यज़ीद ज़ालिम हो मुंहिंजो बाबे ज़ालिम हो जे कंहिं लिखियो आहे मुंहिंजो सभिनी देवबंदनि लिखियो आहे जी किताब मुंहिंजो हर मदरसे में सुबुह जो खणी रखिया हुआ ढेर करे अॻियां हिन लिखियो आहे त यज़ीद ज़ानी हो हिन लिखियो आहे यज़ीद शराबी हो ॿी ॻाल्हि ॿुधायांव ख़ुशख़बरी ॿुधायांव ॿुधंदव अरे कुतनि रिछनि वारनि खे मुबारक ॾियो त यज़ीद कुता पालींदो हो रिछ धारींदो हो वेह कराईंदो हो मरंदव त यज़ीद सां गॾु जहन्नम ॾे वेंदव मुबारक 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 कुकर कच्छ में खपती पुट हारो खणी बिठ त खीसे मां टपियो थी वञेसि बुढ़ी नथो मरी ये मुजाहिदी आहे यज़ीद कुत्ता पालींदो हो बच्छूं कराईंदो हो वेढ़ियूं कराईंदो हो अल्लाह ताला पनाह में रखे तारीख़ पढ़ी ॾिसो त मदीने तैयब में 3 ॾिहाड़ा बांग कान आई यज़ीदी हाकिमन यज़ीदी गवर्नरन मदीने में हरम में घोड़ा बधराए छॾिया हा मुहम्मद आका जे मस्जिद में घोड़नि लिॾियूं पिए लाथी एक अल्लाह जो बानो सईद फरमाए थो त मां अंदर पूरो पियो हां फजर जी ख़बर कान्हे ॿिपहर जी ख़बर कान्हे टिपहर जी ख़बर कान्हे सांझ जी ख़बर कान्हे कहिड़े टाइम ते निमाज़ पढ़ां फरमाए थो का ख़बर कान पवंदी वात घड़ियाल कोन हूंदा एतिरी महिरबानी थींदी हुई जो हर निमाज़ जे टाइम ते नबी पाक जे रोज़े मां बांग ईंदी हुई अरे बांगू जेरा ॾींदा या मोल ॻाल्हाए त सही बांगू ज़िंदह ॾींदा या मुर्दा ॻाल्हाए बांग जमायत सां ॾिबी आहे ईअं न बा अकेलो माण्हू बांग न ॾींदो आहे मदीने जो शहनशाह इमाम सिद्दीक़ फारूक जमायत हाफ़िज़ साहब अंदर बि बांगू ॾे निमाज़ूं वेठा पढ़ंदा आहिनि हा हा यज़ीद ज़ालिम कई हुन जा कुद्धा करतूत हा 4000 औरतुनि जूं मदीने में इज़तूं लुटियूं वयूं नंढनि ॿारनि खे भितियुनि ते रखे लोही किला ओढ़ण में हयूं उते फथकी शहीद थी विया एॾो ज़ालिम हो यज़ीद पोइ हुसैन इन्हे खे कीअं मञे मूं जहिड़ो मुलो हुजे त सवेल ई पेरे पैसा तो जहिड़ो मुजाहिद हुजे त चिल्म ठाहे ॾेसां हा या न ॻाल्हि सिधी आहे पर हुसैन हे हक़ जो इमाम हुसैन ते क़यामत ताईं सलाम हुसैन जो सच्चो पैगाम हुसैन जो नानो मिठो मोहम्मद अलैहिस्सलाम हुसैन जी अम्मा बि शान वारी आहे हुसैन जो अब्बो बि शान वारो आहे हुसैन जो नानो बि शान वारो आहे हुसैन जी नानी बि शान वारी आहे हुसैन जा बच्चा बि शान वारा आहिनि हुसैन जा परदादा दादा बि शान वारा आहिनि हुसैन जी निस्बत शान वारी आहे हुसैन जे कदम जी मिट्टी बि शान वारी आहे हुसैन हुसैन दिल जो करार चेन बस गंज थी आहे पोइ हणा जा वरी ॿिए दफ़े ॿुधो मुंहिंजा दोस्तो हेॾे निहारियो हाणे यज़ीद जे तरफ़ां आर्डर आया गवर्नर यकदम बेअत वठ अब्दुल्लाह बिन ज़ुबैर खां अबू बकर साईं जे पुट खां अब्बास साईं जे पुट खां उमर साईं जे पुट खां अली साईं जे पुट खां जॾहिं ख़बर मदीने में पहुती आहे त हज़रत अबू बकर जो पुट हज़रत उमर जो पुट हज़रत उस्मान हज़रत ज़ुबैर जो पुट हज़रत अब्बास जो बचड़ो इहे त अॻु ई मको मदीनो छॾे मके अची विया हुआ रहियो सुहिणो हुसैन
वह वाह दिल पर हुसैन, केड़े शान वाला हुसैन जिसने हक करबला में अदा कर दिया, अपने नाना का वादा वफा कर दिया, घर का घर सब पर्दे खुदा कर दिया, उस हुसैन इब्ने हैदर पहला हो सलाम। लाखों सलाम शमए बज़ में इमाम सुने के गवर्नर घुराया पान आया है साईं बेत करनी आ। साईं फरमायो मां सोचा त करे फतवा कान बि तदब्बुर कबो और कबो सोच पाओ। हा हा मरवान वेठो हो केरबा बिन हकम यजीदी टोले जो साथी चेसी हाणे जो हाणे बेत वठी ते पोइ निकिरी हुई त कोन मञींदी। मुंहिंजे सोहे हुसैन फरमायो ऐं मरवान तूं ज़ालिम आ, तो कई कीस कराया आहिनि, तो वॾा ज़ुल्म कया आहिनि। मां हुसैन बिन अली आहियां, हुसैन बिन नबी आहियां, हुसैन बिन फातिमत ज़हरा आहियां। सुवाल ई पैदा नथो थिए जो मां नाहक जी बेत कयां। असीं छा चवंदासीं बाबा ज़माने खे मुंहुं ॾियणो, जॾां हवा लॻे तेॾां साम्हूं थिजे। या कुझु सोच वक़्तु कोन थो ॾिसी मरणो अथई छा फिटी अथई छा। वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन। साईं फरमायो बेत न कंदुसि। यज़ीद चयो भला हाणे छा थिए, कंचो गिरफ़्तार कयो, कंचो शहीद कयो, कंचो हीअं कयो। हलंदे हलंदे इमाम आली मक़ाम पंहिंजे बचड़नि खे तयार कयो, सफ़र जी तयारी थी आहे। रातों रात मदीने पाक में पंहिंजे नाने मुस्तफ़ा करीम जे रोज़े ते आयो आहे। ज़ियारत करे सलाम पढ़ी अलविदा चई, अखियुनि मां पाक पाणी वहाए जन्नतुल बकी वारनि खां मोकिलाए मके पाक पहुतो। जॾहिं मके पाक में आया त मके वारनि जे लाइ ईद थी वई। अदासी तुम आहियूं ॾाढा एबन भरिया, पर जे तो असां वटि इमाम हुसैन सुहिणो अचे छा थो भाई ख़ुशी थींदी या न, बहारी थींदी या न। हज़रत इमाम अली मक़ाम मके में आयो आहे। अल्लाह जो पा घर मके में आहे। मस्जिद नबवी त छॾे आयो पर मस्जिद हराम मिली वई आहे। बैतुल्लाह शरीफ़ जा तवाफ़ मिली विया आहिनि, हजर असद चुमण जो मौक़ो मिली वियो आहे, नमाज़ूं पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे, मक़ाम इब्राहिम नफ़र पढ़ण जो मौक़ो मिलियो आहे। इमाम अली मक़ाम 27 रजब ते मदीने मां निकितो हो। शोबान में मके में पहुतो। शोबान, रमज़ान, शव्वाल, ज़ुल्क़ाद ऐं ज़ुल्हज जो पहिरों हफ़्तो मके में रहियो। इते साईं हुबदारनि जा ख़त शुरू था। कंहिंजा दा नालो न वठिजो, हुबदार वधीक न, सिंधीअ में सम्झी वञो। हुबदार मां चवां तूं चवीं त मुलाक़ात हुसैन जा शर्म बि कोन थो थिए। बिट धणी खां पुछ त कंहिं ख़त लिखिया हा। वाह मुंहिंजा सैयद भेटाई, सैयद जेको न मञे तुंहिंजी रब फिटाई। चओ तव्हांजी रब, चओ वॾे आवाज़ सां चओ, सुन्नी आहीं न, सुन्नी आहीं न, चओ तव्हांजी रब फिटाई। सैयद अब्दुल लतीफ़ उहो जान आहे जंहिंखे घर वेठे मिठे मोहम्मद जा दीदार थिया, ज़ियारतूं थियूं। बेटा भला नबी साईं खे ॾिठी पोइ ॿियो को अहिड़ो ॾिठी। माण्हू हालनि जा बि बेटा हिसाब जे नज़र में हूंदा, वेझे ॻोठनि जा बि हूंदा, वाह या न। भला किथे मुस्तफ़ा जहिड़ो ॾिठी।
हाणे त मुछूं कूड़ियो मैदान कयो सुहारी मुबारक जे ख़ैर सां पेट ते पहुती अथसि हले छो त ख़ैर सां 9 महीनो पियो हले अब दे ख़बर कि हम जैसा था खाता था पीता था नबी सां जहिड़ो बेटाई गोसो पूरी दुनिया जा माण्हू ॾिठमि ज़मीन ते निहारे निहारे थकिजी पियुसि वरी चंड ॾे निहारियमि वरी सिज ॾे निहारियमि मूंखे सुहिणे नबी जहिड़ो किथे नज़र ई कोन आयो किथे बि नबी पाक जहिड़ो नज़र आई फरमाए थो कोड़े कमरन उभरे ऐं शम्स 100,000 किरोड़े चंद्र लखे सिज किरोड़े लखे बेटा साहब हिकिड़ो सिज जी दुनिया खे थो चमकाए चए हिकिड़ो छा चंड चोरी अचे न कुझु बि न छा आहे भला